बाबा हंदाणी वठो रमज़ान लगो पिया सस्तो सस्तो माल आहे बाबा अचो 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 हीअ ॾिसो गाड़ी छाई बाबा गाड़ी लॻे थो वॾो ग्राहक आयो आहे ॿुधे अॼु त लहे थी वई तमामु भलो मिठो तमामु मिस्री ये घणे जो आहे बाबा हिन जो आहे 250 रुपया किलो 250 रुपया किलो जी जी ऐं हंदाणी हंदाणी इहे 220 रुपया सस्ती घणी तो रे रख तोर हींअर फ़िलहाल छॾ हाँ। ऐं हू नंढड़ो बच्चो सरदे जो बाबा हीअ तव्हांखे मिलंदो 50 रुपया दाणो सफ़ा सस्तो हीअ घणे किलो छाई इहे 220 रुपया 220 छाई तेरे जा 2 किलो हिकिड़ो मिंट सब्र कर वॾो ग्राहक आयो त तूं ॾियां थो सब्र पहिरीं मूंसां ॻाल्हाए न यार बाबा पहिरीं मूंसां ॻाल्हाए हुकुम करो हिन जी घणे किलो आहे बाबा 220 तव्हांखे 210 रुपया लॻाए ॾींदोसांव हाँ हा ठीकु आहे भला हाणे हीअं कर जी आख़िरी रोज़े ते ईंदुसि पोइ अची वठंदुसि आख़िरी रोज़े ते हा। पोइ नुभागा पोइ तूं आख़िरी रोज़े ते अचनि पोइ हींअर तूं मुंहिंजे धंधे जो टाइम जो ख़राबु करे यार हिन करे भरे